जो सौदो सस्तो है या महंगो फायदे वारो है नुकसान वारो पण ये न थे जो चो त हाणे कर्ज मोटा ही न जा तो यको सवाब खटे गाल समझो था ना बाबा हाणे सवाब इन पियो खट कोन नींदो साए न कर्ज मोटा ही देणो पर हुन जे मेहरबानी कई व्याज न वरतई कर्ज हसना तौर मुफ्त में तवा के कर्ज दिनो थई उन मानू जो तवा ते एहसान आ उन के अल्लाह वटो अजर ही बदलो मिलंदो जेकर कर्ज खाई थो वने ई गाल समझण जी आ कर्ज पराओ खाई वने जिहाद ते वियो जंग कई काफरन सा लड़ाई कई लड़ाई कंदे कंदे शहीद थियो छा थियो शहीद थियो पर उन जे मथा कर्ज पराओ रहला हाने जरे क़यामत जे आड़े उठंदो न त शहादत उन के वठी विंदी जन्नत दे कर्ज छिकींदुस जहन्नम दे कर्ज चोंदो इनके जन्नत रे मां किए छदींदुस फलाणे जो कर्ज खाई वियो हिन के जन्नत दे कोन छदींदुस कर्ज उन के जहन्नम दे छिकींदो ऐ शहादत उन के जन्नत दे छिकींदी पो यो विच ते लड़कियो बिठो हुंदो शहादत उन के दोज़ख दे वणण न दींदी ऐ कर्ज उन के जन्नत दे वणण न दींदो यो विच में लड़कियो बिठो हुंदो गाल समझो था कर्ज खाई वियो हुन को विसरी वियो तो तो के भी याद न रहे न मुझा दोस्तों पराओ कर्ज खणो था तो कर्ज अदा कयो क़यामत जे दिहाड़े में इन कर्ज जो अल्लाह वट पुछाणो थींदो चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या साईं फरमाता इयाकुम वद्दैन फइन्नहु हम्मुन बिल्लैल व मज़लतुन बिन्नहार महबूबन फरमायो त कर्ज खणन खां बचो कर्ज खणन खां बचो छा ता बचो साईं फरमाता त कर्ज खणन खां बचो छो त कर्ज रात जो गमगीनी आ नीह जो जिल्लता कर्ज रात जो गमगीनी आ रात जो सुमंदो न बिस्तर ते सुमंदो चंदो दा फलाणे जो कर्ज देणो आ ये गण तुंजा ओही रात दिमाग ते फिरंदस निंद्र सोली नहीं दस आराम नहीं दस वो कर्ज उन जे ज़हन ते टेंशन हुंदो परेशानी हुंदी मदीने वाले साईं फरमाया त रात जी परेशानी आ ए डीह जी जिल्लत आ डीह जो मिसाल चैन दोस्तन में बैठो हुंदो कर्ज अचे अदा मुजो कर्ज दी जाए ये जिल्लत आ न या मानू जेड़ा परेशानी जो आलम आ ते जे करे पुजेव त कर्ज न खणो जेतरो थी सके व कर्ज खां बचो पर जेकरे मजबूरी में कर्ज खणो था त पो इरादो इहो कयो त मां जल्दी मोटाईंदुस जे मोटाइण जो इरादो कंदो त अल्लाह तवा जो मददगार थींदो पर जेकरे को तवा खुशहाल आयो को तवा का कर्ज खणन अचे त तवा उन के छा कंदो घट दा गलायो देण जो नालो ही न सिखया हां देण दुखियो दो लगे वठण सोलो साईं फरमाइन था त अल यदुल उलिया खैरुम मिन यद सुफला हेठे हथ का मथियो हथ भलो आ केड़ा ब हथ है एकड़ो हथ आए मथियो बियो हथ आए हेठियो हेठियो आ वठण वारो मथो आ देण वारो पो तवा हेठियो हथ या मथियो हथ ता जो अध जना हां मुझो मुर्शिद सखी यादा सखी जा मुरीद को ता छो बखील थिया हां
सखी जा मुरीद, सखी मदीने वारे साईं जा उम्मती, सखी रब जा बाना, तहां ने बुकुल कितों आयो, तहां कंजूसी कितों सिखी आ? मरे पियो जे भेणा हाणे त मरी तो, हाणे त दे सजी उम्र घुलियो मां न ॾिनी, हाणे त मरी तो थी ॾियां त पियो तो छा तो दी सिर तो ॾियां ॿियो छा ॾियां? अल्लाह जे नाले ते सिर ॾियां तो ॿियो छा ॾियां? ॻाल्हि सम्झो था न? को खैरात घुरे त खैरात दियो, को कर्ज घुरे त कर्ज दियो, को मोहताज अचे त उन जे मोहताजी के दूर करण जी कोशिश कयो। तवां जी दौलत सजाई उहा है, तवां जो पैसो सजायो उहो आ जेको के गमगीन चेहरे वारे के उन जे चेहरे ते मुस्कुराहट आणण जे लाइ ख़र्च कयो आहे। के दुखारे जे दुख लाहिण जे लाइ, के परेशान हाल जी परेशानी लाहिण जे लाइ जेकी ₹2 तो खर्च कया, यो खर्च तुझो सजायो आ, इन जो सिलो हिते भी आहे त हुते भी आहे। चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। सल्लल्लाहु अलैका या मुझे सोने हबीब फरमायो, मन सर्रहु अन युनज्जियहु अल्लाहु मिन कुरब यौमिल क़ियामति फलयुनफ़िस अन मुअसिरिन औ यद अनहु। साईं फरमाइनि था त जेको माण्हू चाहे थो त क़यामत जे ॾुखनि खां अल्लाह उन खे बचाए, क़यामत जे गमन खां, क़यामत जे ॾुखनि खां जेको छोटकारो चाहे थो त उहो के परेशान हाल जी परेशानी लाहे, या उन जो बार उखणे, के कर्जी जो कर्ज अदा करे, के बेगुनाह जेली के आजाद करे, के मजलूम की मदद करे, के बेवा औरत की संभाल लहे, के यतीम बचड़े जे मथे ते हथ फेराए, त क़यामत जे ॾियारे जे गमनि ॾुखनि खां अल्लाह उन खे छोटकारो ॾेई छॾींदो। बी हदीस पाक में आ, मुझे सोने हबीब फरमायो त उहो माण्हू जेको दुनिया में के जो दुख लाहे तो, के जी परेशानी लाहे तो, त क़यामत जे ॾियारे में रब करीम उन्हें के पंहिंजे अर्श अज़ीम जे साये जे हेठों विहारींदो। अल्लाह जे अर्श जो पाछो खपेव या न खपेव? खपे या न खपे? हाँ, को ॾुतड़ियल, को दर्दमंद, को परेशान हाल, कोशिश कर उन जे दुख